अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जह वक्त घुरायो त हलिया इंदासी, जह वक्त घुरायो त हलिया इंदासी, महफिल के मचायो त हलिया इंदासी। ही मेड़ खुशन जा त सवे बार अचन पिया, सूर्य ते सदायो त हलिया इंदासी। तकरीब जो आगाज कयूं था लाखीणे लतीफ़ भिट धणी जे शेर सां त जे तू बेतबाई, जे तू बेतबाई से आयतूं आहिनि, जे तू बेतबाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताब आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारकूं हुजनि रेडियो वॉइस ऑफ सिंध खे, जंहिंजा 6 साल पूरा थिया। मुबारकूं हुजनि अदा इमदाद ऐं अदी ख़ालदा खे, जो माशाअल्लाह सिहत ऐं सलामतीअ सां अदा इमदाद पंहिंजा 71 साल पूरा कया आहिनि। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे जवानी साहब। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सभु असांजा दोस्त, असांजा सॼण, असांजा साथी, असांजा हमदर्द, असांजा घण घुरा अदा इमदाद जा दोस्त अॼु सभु हिते असीं गॾु थिया आहियूं ऐं सालगिरह जो केक, जनम ॾींहं जो केक अदा जंहिंखे केक न मिलियो हुजे उहे महिरबानी करे भली खाइनि अची। अगरि तव्हां पंहिंजे सीट्स ते वेहो त असां तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह केक तमामु सुठो हो, मज़े जो हो, केक खाधोसीं, मज़ो आयो। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओढो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़स्तीमो ॾिनो। असीं सूरजमुखी तुंहिंजा, असीं सूरजमुखी तुंहिंजा, असांजो सिज तूं आहीं। असीं सूरजमुखी तुंहिंजा, असांजो सिज तूं आहीं। फसल जो नेठि फुटणो आहे उन्हीअ जो ॿिज तूं आहीं। फसल जो नेठि फुटणो आहे उन्हीअ जो ॿिज तूं आहीं। ज़माने जे मिलावट में समूरो निज तूं आहीं। इहे लफ़्ज़ आहिनि अॼोकी हिन महफ़िल जे मोर
अॼोके बर्थडे बॉय ऐं असांजे अॼोके हिन मेज़बान अदा इमदाद उढी साहब जे लाइ मूंखे अर्ज़ु कंदसि त महिरबानी करे स्टेज ते अचनि ऐं अची असां सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। मोहतरम भाउ इमदाद हुसैन अवल अल्लाह वलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सचो सारा धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे अंगण ते मां अवां सभिनी खे दिल जी गहराइनि सां आजियां चवां थो। एहसानमंद आहियां तव्हां सभिनी भेनरुनि जो भाइरनि जो न्याणियुनि जो असांजे हिन गुज़ारिश ते तव्हां पंहिंजो वक़्तु कढी शरीक थिया आहियो। तव्हांजा लख लाइक। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जो गुज़रियल 6 सालनि जो जेको सफ़र आहे उन खे जेकॾहिं मां वक़्त सां भेटियां त 1969 खां वठी 2012 ताईं जेका मूं जदोजहद कई, जेको मूं पंहिंजी धरती पंहिंजे माण्हुनि लाइ जाखोड़ कई, उहो हिकिड़े पलड़े में जेकॾहिं रखिजे ऐं ही गुज़रियल 6 साल जेके आहिनि उहो सफ़र ॿिए पलड़े में रखिजे त ही 6 सालनि वारो जेको सफ़र आहे उहो इंतिहाई अणांगो, इंतिहाई ॾुखियो, अकेलाइप वारो ऐं सिर्फ़ु पंहिंजे पाण ते भाड़ण वारो ऐं बेवसी वारो। बेवसी में जेको उत्साह हुयो उहो पंहिंजे सचाइनि जो, पंहिंजी धरती जे इश्क जो, पंहिंजे मिसकीन मारूड़नि जी हालत तब्दील करण जो। ऐं मां जॾहिं शुरू कयो ही सफ़र त 65-66 साल जो हुयुसि। मूं जेके ओजागा कया, मूं जेके निंडूं फिटायूं, असां घर में बज़ाल मुड़ुस रहंदा आहियूं, मुंहिंजी घरवारी अक्सर बीमार रहंदी आहे, उन्ही जो बि मां इबादत सम्झी ख़्यालु कंदो आहियां। हिकिड़े पासे मुंहिंजी धरती आहे, ॿिए पासे जेका मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे लाइ ख़िदमत जो हिकिड़ो ज़रियो आहे उहा मुंहिंजी घरवारी आहे। कुदरतुनि खे जेका तकलीफ़ ॾिनी आहे उहा मुस्तक़िल आहे ऐं कुदरत जेको मूंखे ख़िदमत करण जो मुस्तक़िल मौक़ो ॾिनो आहे उहो बि मुंहिंजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जी ज़रूरत छो महसूसु थी? जॾहिं त मां अहिड़ी एज में हुयुसि ऐं हिन मुल्क में अचण सां मूंखे पेंशन मिली ऐं मां ॾाढो आसानी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो सघियुसि। मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ में सिर्फ़ु पाण खां हिकिड़ी वॾी शिकायत रही आहे या मुंहिंजी ज़िंदगी जी वॾी हिकिड़ी खोट रही आहे, हिकिड़ी आस रही आहे, हिकिड़ी उञ रही आहे त मां शौक़ीन आहियां पढ़ण जो, पर मूंखे हिन अमली कमु करण में एतिरो त वक़्तु ॾियणो पए थो जो मां किताबनि खे ॾाढो हसरत सां ॾिसंदो आहियां, जो मां उन्हनि खे पढ़ण जे लाइ वक़्तु न कढी सघंदो आहियां। इन जे बावजूदि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जो शुरू थियणु मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ो मौजो आहे, छाकाणि त सिंध में मूं 77 खां वठी सहाफ़त जी शुरूआत कई। सिंध सुजाग मूं 77 में कढी ऐं पोइ मूं जॾहिं अवामी आवाज़ कढी त उन वक़्तु बि अवामी आवाज़ जॾहिं मूं 89 में कढी त असां मुख़्तलिफ़ सियासतदाननि सां मिलंदा रहियासीं त हीअ असां अख़बार कढूं पिया, पर अक्सर असांखे माण्हू डिस्करेज कयो त डेली अख़बार सा बि कराची मां
ऐं जॾहिं हिलाल पाकिस्तान निकिरंदी हुई त उन में हैंड कंपोज़िंग थींदी हुई ऐं उन जो जेको अमलो हूंदो हो सिर्फ़ु कंपोज़िंग जो उहो बि 40-45 माण्हुनि ते मुश्तमिल हूंदो हो ऐं एॾी वॾी अख़बार कढणु सरमायो कुझु बि कोन्हे। हिकिड़े गफ़ूर पठाण खां 3.5 लख 10% ते उधारा वरितासीं, 10% व्याज ते। अख़बार जो सिलसिलो शुरू कयोसीं उहो महज़ इन जे करे त उन वक़्तु जेके 2 अख़बारूं निकिरंदियूं हुयूं, हिकिड़ी इबरत निकिरंदी हुई जंहिंजो आला मयार इहो हूंदो हो त एसएचओ खे जेकॾहिं पुटु ॼमंदो हो त उन खे मुबारकबाद जी जेका ख़बर हूंदी उहा फ्रंट पेज ते छपंदी हुई ऐं ॿी अख़बार हूंदी हिलाल पाकिस्तान जेका गवर्नमेंट जी अख़बार हुई। उन जो कुझु वक़्तु साईं सिराजुल हक़ मेमण साहब जी एडिटर वारो जेको हुयो उहो मिसाली दौरु हुयो, पर उन खां सवाइ उन जो अॻियो ऐं पोयों दौरु जेको हो उहो सरकारी अख़बार वारो हुयो। त असां जॾहिं बि जदोजहद दौरान जेलनि में हुयासीं या जदोजहद दौरान प्रेस रिलीज़ खणी वेंदा हुआसीं त जिते हज़ारनि जो मजमूओ थींदो हो त इबरत में जेकॾहिं ख़बर जे लाइ प्रेस रिलीज़ खणी वेंदा हुआसीं त उहा असांजी ख़बर जेका हुई अंदरनि पेजनि में किथे सिंगल कॉलम में लॻाई वेंदी हुई त ॾाढो हिकिड़ो अहसासु थींदो हुयो त असां एॾी जदोजहद करे एॾा वॾा जलसा कयूं था, एॾा वॾा माण्हू गॾायूं था, न उनजी का तस्वीर थी लॻे, न उनखे को प्रॉपर जेको आहे सो पब्लिसिटी थी मिले। पर हिकिड़ी हसरत इहा हुई त जेकॾहिं इहा सूरत हाल आहे सिंध जे माण्हुनि जो छा थींदो, उन जे लाइ ज़रूरी आहे त मीडिया में पाण भरो थियणु घुरिजे ऐं का अख़बार कढिजे। पोइ जॾहिं अवामी आवाज़ जी असां कराची मां इजरा कयोसीं जनवरी 89 में, त उन वक़्तु मूं अख़बार जी छपाई अख़बार जो कमु मूं पंहिंजे घर मां शुरू कयो। अक्सर माण्हू चवंदा त इहा अख़बार कीअं निकिरंदी, मां उन्हनि खे इहो चवंदुसि त मूंखे इहा अख़बार हर सूरत में कढणी आहे, छाकाणि त हीअ धरती जो मक़सदु आहे, हीअ धरती जी ज़रूरत आहे, हीअ धरती जे माण्हुनि जी जेका आजपो आहे। इन खां सवाइ असां कंहिं बि सूरत में पंहिंजी हैसियत पंहिंजी सुञाण नथा हासिलु करे सघूं। उन जे नतीजे में अख़बार जॾहिं निकिती त अख़बार एतिरो त पंहिंजी जाइ सिंध में पैदा कई जो सिंध में तमामु वॾी हिकिड़ी हैसियत इख़्तियार कई ऐं सिंध जे हर माण्हू वटि अवामी आवाज़ हूंदी हुई ऐं हिकिड़ो संजीदा जेको आहे न्यूज़पेपर सम्झो वेंदो हो। असांजे लाइ वॾे मां वॾो मसइलो इहो हो त हिन अख़बार खे असां कंटिन्यू कीअं कयूं। उन में मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त कराची मां जेके अख़बारूं निकिरनि थियूं उन्हनि खे मेट्रोपॉलिटन जो स्टेटस ॾिनो वेंदो आहे। उन्हनि जो रेट जेको आहे टेंडर नोटिस जो या एडवर्टाइज़मेंट जो उहो ईअं सम्झो त घटि हूंदो आहे तमामु, छाकाणि त उते इश्तिहारनि जी क्वांटिटी कराची में वधीक हूंदी आहे त रेट घटि हूंदो आहे त उहो बैलेंस अख़बारूं करे वेंदियूं आहिनि। बाक़ी शहरनि में अख़बारुनि खे रीजनल पेपर जो स्टेटस हूंदो आहे, उते रेट वधीक हूंदो आहे ऐं इश्तिहार घटि हूंदा आहिनि। त इन हवाले सां असांखे जॾहिं रेट घटि मिलियो त असां उन मां अख़बार जे ख़र्चनि जो ईअं सम्झो त 30% बि पूरा न पिया करे सघूं। असांजे लाइ इहो तमामु वॾो अहम मसइलो थियो त असां अख़बार खे कीअं कंटिन्यू कयूं। असां फौरी तौर सॼे सिंध जे नुमाइंदनि जो इजलास घुरायोसीं। उन में असां सभिनी जे आॾो इहा सूरत हाल रखीसीं त हीअ सूरत हाल आहे, अख़बार जो हलणु जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे, जो कीअं मुमकिन कजे। पोइ 14 अगस्त वेझी हुई, सभिनी नुमाइंदनि चयो त असां 14 अगस्त जा इश्तिहार था वठूं। पोइ नौजवाननि नुमाइंदनि तमामु वॾी महिनत कई, असांखे 2 या 3 महीननि जो ख़र्च जेको आहे उहो असांजो उन इश्तिहारनि मां निकितो। पोइ प्रॉब्लम उहो ई साॻियो अची बीठो त हाणे अॻिते कीअं कयूं, छाकाणि त अख़बार जी जेका सेल हूंदी आहे
उन में असांखे सोल एजेंट खे 50% ॾियणो पवंदो आहे। हू असांखे बाक़ी 50% सिक्योर करे पूरे जा पूरा ॾींदो आहे। त 50% मां सिर्फ़ु उन अख़बार जी प्रिंटिंग ऐं पने जा पैसा निकिरनि था। बाक़ी जेके ख़र्च आहिनि स्टाफ जूं पघारूं ऐं ॿिया ख़र्च जेके आहिनि उहे पूरे करण जे लाइ इश्तिहारनि जो हुजणु ऐं इश्तिहारनि जो चङो ख़ासो इनकम हुजणु ज़रूरी आहे। उहा असांखे न पई मिले। जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त जेके कम कुदरत जे तरफ़ां थींदा आहिनि, कुदरत उन्हनि जे लाइ के रस्ता कढंदी आहे। असां जॾहिं बि कंहिं कम में हथु विझंदा आहियूं, पोइ जेकॾहिं उहो न थींदो आहे त असां ॾाढा मायूस थी वेंदा आहियूं। इहा मायूसी नाकामी जी शुरूआत हूंदी आहे। पर जेकॾहिं असां को चङो कमु कयूं था, उन में तकलीफ़ूं अचनि थियूं, हर्डल्स अचनि था, त इहो सोचणु खपे त इहो थींदो। इहो असांजी बि हिकिड़ी आज़माइश आहे त असां इन्हनि हर्डल्स खे कीअं हटाईंदासीं, कीअं असां अॻिते वधंदासीं। उन जे लाइ असांखे बार बार सोचणो पवंदो, बार बार सलाहूं करणियूं पवंदियूं, बार बार कोशिशि करणी पवंदी। पोइ हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो। हिकिड़ो दफ़ो असांखे वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां इहो ऑर्डर मिलियो त वफ़ाक़ी गवर्नमेंट जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी शाहजहान करीम तव्हां सां मिलणु चाहे थो। हॉलीडे होटल जे साम्हूं सिंध क्लब आहे, उहो उते रहियलु हो ऐं वियासीं त उनजी घरवारी दरवाज़ो खोलियो, हुन असांखे विहारियो। उन जे अचण खां अॻु में टेबल जे हेठां हिकिड़ी अख़बार पई, रदी अख़बार हुई। छो जॾहिं अख़बार छपबी आहे त उन में 50-100-200 अख़बारूं जेके पहिरियों छपबियूं आहिनि उहे रदी अख़बार काउंट थींदी आहे, जेसि ताईं वरी प्रिंटिंग प्रॉपर थिए। त हिकिड़ी रदी अख़बार पई हुई, उहा जे मां ॾिठी त हीअ त अवामी आवाज़ आहे। उन में हिकिड़ो कार्टून छपियल हो जंहिंखे रेड लाइन सां मार्क कयो वियो हो। मूं ॾिठो त हीउ जेको कार्टून आहे, फ्राइडे टाइम उन्हनि ॾींहंनि में रिसालो निकिरंदो हो, नजम सेठी कढंदो हो लाहौर मां। उन में उहो कार्टून छपियो, असां उहो खणी करे अवामी आवाज़ में छापियोसीं। उन कार्टून में छा हो त हिकिड़ी कार आहे, उन कार जे बॉनेट ते हिकिड़ो माण्हू वेठो आहे, उनखे पटको ॿधल आहे ऐं बगल में कुकुड़ आहे। उहो हो आसिफ़ ज़रदारी। इहो कार्टून छपियो, मां ॾिठो, मां सम्झी वियुसि त हीउ मामिलो जेको आहे सो बेनज़ीर वज़ीर आज़म आहे ऐं वफ़ाक़ी सेक्रेटरी असांखे छो घुरायो आहे। ऐं जीअं शाहजहान करीम आयो त हाल अहिवाल थियण खां पोइ मूंखां पुछियईं तव्हांजी पॉलिसी छा आहे। मां चयो असांजी पॉलिसी मिसकीन ग़रीब आवाम आहिनि, उन्हनि जी असां तक़दीर बदिलाइण चाहियूं था। बेसिकली असां वॾा माण्हू न आहियूं, न असां अख़बार खे को धंधो करे कढियो आहे। त हुन मालिक चयो त तव्हांजी जेका पॉलिसी आहे उहा तव्हांजी पॉलिसी चङनि माण्हुनि जूं पगड़ियूं उछालणु आहे। ऐं असां कंहिंजी बि पगड़ी न उछाली आहे। त हे तव्हां छा कयो आहे? प्राइम मिनिस्टर जे मुड़ुस खे तव्हां हिन पोज़ीशन में कार्टून में हलायो आहे। मुंहिंजो हीउ त फ्राइडे टाइम बि छापियो आहे कि उहो त असां उन्हनि सां पाणे मुंहुं ॾींदासीं, तव्हां छो छापियो आहे? कार्टून त सॼी दुनिया में लीडरनि जा, प्रेसिडेंट जा, प्राइम मिनिस्टर जा छपबा रहंदा आहिनि, इन में को हर्ज त कोन्हे। चई न, इहो तव्हां ग़लति कयो आहे, तव्हां माफ़ी वठो। मां चयो असां माफ़ी न वठंदासीं। असां त मार्शल लॉ जे दौर में मार्शल लॉ कोर्टुनि में पेश थियासीं, सज़ायूं खाधियूंसीं, उते बि असांखे माफ़ी लाइ चयो वियो त असां त ज़िंदगी में कॾहिं माफ़ी न वरिती आहे। बहरहाल हू थोरो वरी ॿिए तरीक़े ते आयो, बाबा तव्हां के कॉन्फ्रेंस आहे हिकिड़ी इस्लामाबाद में, तव्हां उन में शरीक थियो ऐं पोइ पाण उते वधीक ॻाल्हाईंदासीं। सो मां जॾहिं इस्लामाबाद कॉन्फ्रेंस अटेंड करण खां पोइ जॾहिं हिन सां मुलाक़ात थी त हिन चयो त बाबा तव्हां असां सां मामला पंहिंजा सिधा कयो। मूं चयो त छा चाहियो था? कि असां चाहियूं था त तव्हां असांखे बाक़ाइदे सपोर्ट कयो। असां त पीपुल्स पार्टी खे हिन वक़्त ताईं सपोर्ट कंदा आया आहियूं, छाकाणि त असां सम्झूं था त मुल्क में पीपुल्स पार्टी सेक्युलर पार्टी आहे, अवाम जी नुमाइंदा पार्टी आहे ऐं उन जो पंहिंजो हिकिड़ो जदोजहद करण जो तरीक़ेकार आहे। असां तव्हां असांजूं अख़बारूं खणी ॾिसो, असां बाक़ाइदे उनखे सपोर्ट कई आहे। बाक़ी जेकॾहिं को हिकिड़ो कार्टून छपजी वियो आहे त को आसमान त न किरी पियो आहे। बहरहाल हुन जो मूड जेको हो उहो कुदरत जो चवंदा आहिनि त मां जीअं अर्ज़ु कयो त के न के मामला तय थियण ॾे वेंदा आहिनि। मां चयो ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको सिंधी अख़बारुनि, जेका कराची मां सिंधी अख़बार निकिरे थी
उन्हीं खे तव्हां मेट्रोपॉलिटन में खणी वञी करे इश्तिहार उहे ॾियो था जेकॾहिं जंग खे इश्तिहार तमामु घणा मिलनि था, डान खे वधीक मिलनि था, उन जे मुक़ाबले में असांखे 10% बि नथा मिलनि, त असांजो जियापो कीअं थींदो? कराची मां कीअं सिंधी अख़बारूं निकिरंदियूं, कीअं सर्वाइव कंदियूं? उन्हनि ॾींहंनि में उते सलीम गुल शेख हूंदो हो एडिशनल सेक्रेटरी, ऐं अज़ीज़ुर रहमान बुघियो एडवर्टाइज़मेंट जो डायरेक्टर हो। अज़ीज़ुर रहमान बुघियो तमामु सुठो अदीब हो, जंहिं सहाफ़त ते तमामु सुठा किताब लिखिया जेके जर्नलिज़म जे कोर्स में यूनिवर्सिटी लेवल ते पढ़ाया वेंदा आहिनि। उहो बि हुयो। पोइ बहरहाल उन्हनि सां असां जॾहिं वेठासीं त मां उन्हनि खे इहा ॻाल्हि कई त ॿोली वारो बिल जेको सिंध असेंबली मां पास थियो हो, उन में तव्हां सिंधी ॿोली खे रीजनल ॿोली करार ॾिनो आहे। त रीजनल ॿोली में जेके अख़बारूं निकिरनि थियूं, भले उहे हैदराबाद मां निकिरनि थियूं, कराची मां निकिरनि थियूं, त सभिनी खे तव्हां रीजनल स्टेटस ॾियो न। तव्हां इहो कहिड़ो मयार रखियो आहे? या त गारंटेड कयो त असांखे कराची जे सिंधी अख़बारुनि खे उहे एतिरा इश्तिहार ॾियो जीअं असांजो जियापो थी सघे। तव्हांजी त पॉलिसी इहा आहे त माना कराची में का बि सिंधी अख़बार न निकिरी सघे। पोइ बहरहाल उन ते असां अज़ीज़ुर रहमान ऐं असां हिकिड़ी समरी ठाहीसीं। समरी ठही, उन समरी जे नतीजे में उहा प्राइम मिनिस्टर वटि वई। कैबिनेट जो डिसीशन जेको हुयो उहो चेंज थियो ऐं सिंधी अख़बारुनि खे रीजनल ॿोली जो दर्जो ॾिनो वियो। ऐं उन खां पोइ अॼु तव्हां ॾिसो त कराची में तमामु घणियूं सिंधी अख़बारूं निकिरनि थियूं। रेट वारो जेको फ़र्क़ु हो उहो पंहिंजी जाइ ते ख़तमु थी वियो ऐं अवामी आवाज़ तमामु हिकिड़े उन क्राइसिस मां निकिरी अॻिते वधी आई। सवाल इहो आहे त इन में बि उहो ई जज़्बो आहे त असां कुझु करणु चाहियूं था। मां तव्हांजो वक़्तु वठंदुसि छाकाणि त रेडियो जी अहमियत ते बि अचूं था, पर शयूं असांखे करणियूं पवंदियूं सभिनी खे। पेट, बचा, रोज़गार, इहो बि ज़रूरी आहे, पर धरती, शऊर, इल्मु ऐं धणी चयो आहे त ॾियो। तव्हां सभु पढ़ियल आहियो, तव्हां क्रीम आहियो तालीम जी, हिते आया आहियो हिन जदीद मुल्क में, त तव्हां पढ़ी लिखी आया आहियो, पर तव्हांखे हीउ जेको इल्मु मिलियो आहे उन धरती जे सदके मिलियो आहे। उन धरती जो निमक खाई हिते पहुता आहियो। छा इहो ई पर्पज़ हुजणु खपे त असां बचा पाले, उन्हनि खे वॾो करे पाले पोसे सभु कुझु उन्हनि जी ज़िंदगी करे कुराड़ा थी रिटायर थी हिन दुनिया मां हलिया वञूं? छा इहा ई ज़िंदगी आहे? इहा ज़िंदगी त रब बि न चई आहे। रब चई आहे त ख़िदमत कयो, ॾियो, ॿियनि खे ॾियो। सो असां जेकॾहिं दुनिया में आया आहियूं त उन ज़िंदगी जो पूरो पूरो फ़ाइदो वठूं। ऐं ॾुखिया ॾींहं हर कंहिं वटि हूंदा आहिनि। पोइ उन जो ॿियो नतीजो इहो थियो त असां जॾहिं उहा 3.5 लख रुपया ॾेई करे लियारी में जाइ वरितीसीं ऑफिस, अवामी आवाज़ एॾी वॾी अख़बार हुई, उन जी जेका ऑफिस हुई हिन जो 4 पोर्शन जेकॾहिं कंदो त हिकिड़ो पोर्शन अवामी आवाज़ जी ऑफिस हुई। उन में असांखे ॿियो प्रॉब्लम इहो थियो त कंप्यूटर किथां आणियूं। पोइ कंप्यूटर लाइ हिकिड़ो अरशद नालो मां उन जो पंहिंजी किताब में बि ज़िक्र कयो आहे त कंप्यूटर उन्हनि ॾींहंनि में एप्पल कंप्यूटर नवां मार्केट में इंट्रोड्यूस थिया हुआ, ॾाढा महांगा हूंदा हुआ। पोइ असां उन सां ॻाल्हायोसीं, हुन असांखे चयो त असां तव्हांखे लीज़िंग ते कंहिं बैंक खां वठाए ॾींदासीं, पर असां वटि त उन मार्गेज रखण लाइ का प्रॉपर्टी न हुई। जेकॾहिं जेकबाद में मुंहिंजी ज़रई ज़मीन ई थी जेकबाद वारी ज़मीन चए असां गिरवी न रखंदासीं। कराची जी का प्रॉपर्टी हुजे उहा हुई कोन। हू वीचारो असां सां महीनो ॾेढ हलंदो रहियो। नेठि हिकिड़े ॾींहुं चयईं त बाबा हीअ जेके तव्हांजा 4 लख रुपए जा कंप्यूटर आहिनि, मां हीअ तयारु करे रखिया आहिनि, तव्हां खणी वञो, तव्हांखे कोई नथो ॾिए, मां तव्हांखे ॾियां थो, तव्हांखे जॾहिं वणनि तव्हां पैसा ॾिजो। का लिख पढ़, का रसीद, ॿियो कुझु बि न, बसि तव्हांजे असांजे विच में अलाह आहे। जेकॾहिं तव्हां वाक़ई अलाह खे मञो था त मुंहिंजा पैसा न ॿुॾंदा। त ॿियो जेको मरहलो असांजी तकलीफ़ जो हुयो उहो उन जे हवाले सां पूरो थियो ऐं असां कंप्यूटर ते पहिरीं सिंधी अख़बार जेका हुई उहा असां ॾिनी। टियों मरहलो असांजे लाइ इहो थियो त हैंड कंपोज़िंग जंहिंमें 40 माण्हू कमु कंदा आहिनि ऐं असां उन खे चाहियूं पिया त कंप्यूटराइज़ कयूं। उन में पोइ असां वरी माजिद भुरगड़ी ॾे वियासीं त तव्हां असांखे सॉफ्टवेयर सिंधी जो डेवलप करे ॾियो। त हुन पहिरियों सॉफ्टवेयर अवामी आवाज़ जे लाइ डेवलप कयो, जेको पोइ अवामी आवाज़ जेका आहे सिंधी उन ते निकिती। त ही ज़िंदगी जा हिकिड़ा उहे कम आहिनि
जिन जी न असां में औकात हुई, जंहिंजी न असां में वसत हुई ऐं जंहिंजे लाइ न असां वटि वसीला हुया, पर मक़सदु जेको हुयो उहो उत्तम हुयो, उहो जबल खां बि वॾे इरादे वारो हुयो। तॾहिं असां उन में कामयाबु थियासीं। जेसि ताईं रेडियो जो तालुक़ु आहे त रेडियो शुरू करण महिल बि घणनि इहो चयो त माण्हू तव्हां सां ताउन न कंदा, तव्हांखे पैसा न ॾींदा, तव्हां सिधो सिधो चवंदा कम्यूनिटी हलाईंदी इन रेडियो खे, उहो न थींदो कुझु। अदा न ॾींदा, मां त सभु कुझु ॾींदुसि। इन सिलसिले में मां जॾहिं पंहिंजी घरवारी सां सलाह कई, उन चयो त मूंखे जेको DLA जो 400 अलाउंस मिलंदो आहे, पहिरियों त तूं रेडियो में इहो विझ, ॿियो तोखे कैरियर अलाउंस मिलंदो आहे, उहो बि इन रेडियो में विझ। माना बेसिकली 700 पाउंड असां वटि हर महीने विझण जे लाइ असांजे इन हैंड अची विया। बाक़ी जेका पेंशन बचे पई 3-4-500, उन मां असां पंहिंजो गुज़ारो कंदा हुआसीं। असांजूं ॿियूं के आदतूं आहिनि कोन, न असां 10 सालनि में कॾहिं कंहिं यूरोप जे मुल्क बि घुमण न विया आहियूं। अक्सर माण्हू तो चवंदा आहिनि काथे काथे घुमिया आहियो, असां चवंदा आहियूं त असां लंडन में या UK खां ॿाहिरि काॾे विया ई न आहियूं। सभ खां वधीक असांजो मक़सदु आहे ऐं उन मक़सद सां ई जुड़ियल आहियूं। पोइ नतीजो इहो थियो त माण्हुनि जो रिस्पॉन्स जेको हुयो उहो पहिरें 2 सालनि में त कुझु बि न हो। पोइ जेके 900,000 पाउंड जो ख़र्चु हुयो, उहो बहरहाल कुझु दोस्तनि, इब्तिदाई दोस्त, कुझु दोस्त हिते बि वेठल आहिनि, उन्हनि कंट्रीब्यूशन शुरू कयो ॾियणु, ऐं नतीजो इहो थींदो वियो त आस्ते 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 हिन वक़्तु ताईं 6 सालनि में असांखे टोटल जेको आहे सो उहो 300-350 पाउंड महीने में मिलनि था। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त माण्हू इहे चवनि था त रेडियो जो ख़र्चु कहिड़ो आहे, रेडियो जो को ख़ासि ख़र्चु त आहे कोन। ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु ताईं असां 6 सालनि में 9,000 प्रोग्राम रेडियो तां नशर कया आहिनि, जंहिंमें इल्मु, अदब, सियासत, सकाफ़त, तहज़ीब, जदोजहद, इन्हनि सभिनी जा जेके बि सिंध में मुख़्तलिफ़ खेत्र में प्रोग्राम थिया आहिनि, असां उहे प्रोग्राम कया आहिनि। ऐं उन्हनि प्रोग्रामनि जूं YouTube ते लिंक्स ठाहियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जो कमु मां दावा सां चवां थो त असांजा जेके 3 इदारा आहिनि, सिंधी ॿोली अथॉरिटी आहे, कल्चर डिपार्टमेंट आहे ऐं सिंधालॉजी आहे, जिन जो कमु जेको आहे उहो सिंधी ॿोली जी इर्तिक़ा, सिंध जी तहज़ीब, सकाफ़त, इन्हनि सभिनी खे सर्जण आहे। पर उन जे मुक़ाबले में जेकॾहिं तव्हां असांजो कमु ॾिसंदव त हुननि वटि किरोड़नि जी बजट आहे। जेकॾहिं तव्हां वटि मक़सदु आहे, जज़्बो आहे ऐं तव्हां सच ते आहियो त तव्हां उहो कमु करे वेंदो। इहो मुंहिंजी ज़िंदगी जो पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो आहे। गुज़िरियल 20 तारीख़ ते त कराची में जेको मिसिंग पर्सन्स जे एहतजाज ते जेका लठबाज़ी थी, जंहिंमें हिकिड़ी न्याणी जा कपिड़ा बि फाड़िया विया, उन ख़बर खे, एॾी वॾी ख़बर हुई, उन ख़बर खे काविश छापियो ई न। ऐं असां मिसिंग पर्सन्स ते तमामु घणा प्रोग्राम हलाए चुका आहियूं। जीअं सर्वे चयो त गुज़िरियल साल मई में असांजी वेबसाइट आहे उहा पाकिस्तान में बैन कई वई आहे। इहा का नई ॻाल्हि कोन्हे। तव्हां सिंध जे लाइ जंहिं बि फील्ड में कमु कंदव, तव्हां जेकॾहिं सिंध में नशो पतो फैलाइण वारो कमु कयो, मज़हबी बुनियाद ते माण्हुनि खे हिक ॿिए सां विढ़ायो, ऐं ॿियूं जेके सिंध में बुछड़ायूं आहिनि उन ज़रिए सां तव्हां पैसो कमायो, तव्हांखे रियासती इदारा बाक़ाइदे मदद कंदा। पर जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे शऊरी इर्तिक़ा ॾे वठी वेंदव त पोइ त तव्हां रियासत जा बि दुश्मन आहियो। जनरल ज़िया जे वक़्त में हिते असांजा काफ़ी सीनियर दोस्त वेठा आहिनि। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जेका ख़ालिस हिकिड़ी समाजी तंज़ीम हुई ऐं आहे, जंहिंजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। ईअं सम्झो त सिंध में समाजी कमनि जी माउ आहे। अॼु त तमामु घणियूं तंज़ीमूं इल्मु अदब जे हवाले सां, तालीम जे हवाले सां कमु कनि थियूं। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त तमामु घणा इदारा कमु कनि था। पर सगा जेका हुई उहा बिल्कुलु समाजी तंज़ीम हुई। जनरल ज़िया उन ते पाबंदी मणे छॾी। उन खां पोइ भुटे जे दौर में 73 में सिंध मां 26 रिसाला जेके निकिरंदा हुया। हिकिड़ो रिसालो असां पिरह फुटी कढंदा हुआसीं सिंध यूनिवर्सिटी मां माहवार, ऐं ॿिया 16 रिसालो निकिरंदो हुयो, उन्हनि ते त पाबंदी पई। पर हिकिड़ो सोझरो रिसालो निकिरंदो हो औरतुनि जो, जंहिंमें सिलाई कढ़ाई,
ऐं रंध बचाओ ऐं औरतुनि जा जेके आहिनि मसइला इन्हनि ते आर्टिकल छपा हुया, उन ते बि पाबंदी पइजी वई। ॻाल्हि इहा आहे त सिंध में सिंध जी ॻाल्हि करणु ॼण त हिकिड़ो वॾो गुनाह आहे, ऐं इहो गुनाह करण जे लाइ फितरत ऐं कुदरत असांखे सुती विझी छॾी आहे। भले को असांखे फाही चाढ़े छॾे, भले को असांखे मारे छॾे, भले को असांखे जलावतन करे छॾे, पर असां पंहिंजी धरती माउ खे नथा विसारे सघूं। जंहिं पंहिंजी धरती माउ खे विसारियो त उहो पंहिंजी धरती माउ जो हिलाली पुटु थी नथो सघे। जेकॾहिं हीअ असांजो तेल, हीअ असांजो गैस, हेॾी सारी आमदनी जेका 70% असां मुल्क खे ॾियूं था, जेका सिंध मुल्क खे हलाए थी, उन्हनि जे माण्हुनि खां तालीम जो हक़ु फिरियो वियो आहे, उन्हनि जे माण्हुनि खां सिहत जो हक़ु फिरियो वियो आहे, उन्हनि माण्हुनि खां जीअण जो हक़ु फिरियो वियो आहे। इहो सभु कुझु जेकॾहिं थिए थो त इहो सभु कुझु वठी ॾियण लाइ तव्हां असां ई त महिनत कंदासीं न, तव्हां असांखे त अॻिते अचिणो पवंदो न। इहो त मां त ॾोह थो सम्झां त मूंखे घरवारी चवंदी आहे त तूं वेंदा आहियूं ख़रीदारी करणु, त हीअ फुल सूट त वठि, फलाणी शइ त वठि। मां चवंदो मुंहिंजी धरती जा माण्हू पहिरीं उघाड़ा था घुमनि, तूं मूंखे फुल सूट थी पाराईंदी वठे, मूंखे बस आहे इन फुल सूट खां, मूंखे बस आहे। मां अॼु ताईं अॼु ताईं मां फुल सूट न वरितो आहे। हालांकि वठी सघूं था, अहिड़ी ॻाल्हि न आहे 40, 50, 60 पाउंड जो, पर उहे बि असां पंहिंजे कम खे ॾियूं न। उते के नौजवान पढ़नि था, उन्हनि जी मदद कयूं, उते ॿियो कुझु थिए थो, ग़रीब आहिनि, उन्हनि जी का मदद कयूं। ज़िंदगी त गुज़रे थी, गुज़री वेंदी सभिनी जी। अॼु जी जेका सिंध में मीडिया जी सूरत हाल आहे, मां जॾहिं उते मीडिया में हुयुसि त मुंहिंजे दौर में अवामी आवाज़ जा, सोभ जा या सिंध सुजाग जा अक्सर इश्तिहार बंदि रहंदा हुआ। वरी जॾहिं मथो हणंदा हुआसीं सरकार सां हणा, तॾहिं वञी महीननि खां पोइ इश्तिहार असांजा खुलंदा हुआ। सिर्फ़ु इहो सज़ा इहा हुई त असां सिंध जी ॻाल्हि कयूं था। त अॼु सिंधी अख़बार कंहिंजा बि इश्तिहार बंदि नथा थियनि, सभई उन्हनि जे रूट ते अची विया आहिनि ऐं सभई उन्हनि सां मामला पंहिंजा तय कयूं वेठा आहिनि। जॾहिं भले कंहिं सिंध जी न्याणी जा कपिड़ा फाड़िजी वञनि, जॾहिं कंहिं सिंध जी न्याणी जे मथे जी पोती फुरी वञे, जॾहिं कंहिं सिंध जी न्याणी जी असमत लूटी वञे, पर असांजी सिंधी मीडिया में एतिरी गैरत न आहे जो उहे कुझु करे सघनि या लिखी सघनि। इहा ई हिकिड़ी ज़रूरत हुई जो मूं पंहिंजे ज़िंदगी जे पिछाड़ी वारे पहर में हितां रेडियो शुरू कयो। न त मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु हुयो त मां हिते आयो आहियां, हिकिड़ी सुठी लाइब्रेरी ठाहींदुसि, 24 कलाक पियो पढ़ंदुसि, जेको मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़्वाबु हो त मां रुॻो पढ़ां ऐं पोइ लिखां। पर उहो ख़्वाबु मुंहिंजो 5% बि पूरो न थी सघिया। जेको स्टूडेंट्स दौर में जेको पढ़ियासीं या जेलनि में पढ़ियोसीं, उहो असांखे वरी मौक़ो न मिलियो आहे पढ़ण जो। त ॻाल्हि इहा आहे त रेडियो जे हवाले सां इहो आहे त सिंध में हिकिड़ो प्रोग्राम थो थिए। तव्हांखे मां मिसाल ॾियां त सिंध में रेडियो कीअं थो कमु करे। हिकिड़ो नौजवान वञे थो प्रोग्राम रिकॉर्ड करण लाइ। हिते जीअं 2 वॻे जो टाइम हुयो, प्रोग्राम शुरू थियो 4 वॻे। उहो 2 वॻे इन जे करे जल्दी में पहुतो नौजवान रिकॉर्डिंग वारो त मतां प्रोग्राम टाइम ते शुरू थिए त मुंहिंजी रिकॉर्डिंग अधु में न थी वञे ऐं मां पंहिंजो मुकमिल प्रोग्राम रिकॉर्ड न करे सघां। 4 वॻे प्रोग्राम शुरू थियो, उहो 8 वॻे ख़तमु थियो। उन जा 6 कलाक इहे लॻा। उन खां पोइ जॾहिं उहो घर पहुतो त उहो फाइल हुन ट्रांसफ़र कयो एडिट जे लाइ। 4 कलाकनि जो प्रोग्राम असां रेडियो ते एतिरो प्रोग्राम त न हलाए सघंदासीं, पोइ असां उनखे एडिट लाइ मोकिलियूं था। पोइ एडिट मां वञी 2 कलाकनि जो प्रोग्राम थो थिए। हाणे 4 कलाकनि जे प्रोग्राम खे ॿुधो कट कयो, माना 4 कलाकनि जे प्रोग्राम खे ब्रीफ करण में तव्हांखे घटि में घटि 150 खां 200 दफ़ा बीहणो पए थो। हाणे उहो तक़रीबन जेको आहे सो 4 कलाकनि जो प्रोग्राम 8-9 कलाक एडिटिंग में वठी थो वञे। हाणे ॿियो नौजवान जो कमु आहे। 3 नौजवान जो कमु आहे त उहो हेॾे जॾहिं मूड ट्रांसफ़र थी थो अचे त उहो 2 कलाकनि जो प्रोग्राम मां उनखे इन जे करे ॿुधंदो आहियां त उन में का ग़लति ॻाल्हि त न अची वई आहे जेका पॉलिसी जे हवाले सां असांजी पॉलिसी में नथी अचे। उन जी एडिटिंग वरी फाइनल मां कंदो आहियां। उन खां पोइ 3 मरहलो 4थो मरहलो इहो आहे त उन जी लिंक ठहे थी, फौरन लिंक ठहे थी ऐं ॿिए ॾींहं ते उहा लिंक जेका आहे सा ईमेल्स जे ज़रिए ऐं फेसबुक ते उहा लोड थी थिए, मैसेंजर में सभिनी दोस्तनि ॾे वञे थी, व्हाट्सएप ते सभिनी ॾे वञे थी। त ॻाल्हि इहा आहे त एतिरनि मरहलनि में पोइ असां
घटि पैसा ॾियूं था उहो बि ॾाढो अहसासु थो थिए। यूनिवर्सिटी में जेके छोकिरा पढ़नि था, कंहिंखे 15,000 ॾियूं था, कंहिंखे 10,000 ॾियूं था, कंहिंखे 20,000 ॾियूं था। हीअं कराची में बि दोस्त कमु कनि था, हैदराबाद में बि कमु कनि था। ऐं 6 सालनि में जेकॾहिं असां 9,000 प्रोग्राम कया आहिनि त इन जे लाइ तव्हां सम्झो त उन्हनि खे जेकॾहिं तव्हां कन्वर्ट कयो ॾींहंनि में, कलाकनि में, त केतिरो टाइम जेको आहे सो असां कंज़्यूम कयूं था। ऐं सिंध हिकिड़ी तारीख़ ठाहे पई। तव्हां इन जो अहसासु शायदि अॼु न थिए। अॼु सिंध जंहिं निंधड़ के माहौल में पई लुटिजे फुरिजे ऐं मारिजे पई, जेको बि मवाद असां बाक़ाइदे हिकिड़ो प्रिज़र्व कयूं था तारीख़ी तौरु, जॾहिं बि सिंध ते रिसर्च थींदी, जॾहिं सिंध जूं यूनिवर्सिटियूं बाक़ाइदे तालीम ॾींदियूं, जॾहिं सिंध जा तालीमी इदारा बाक़ाइदे माण्हुनि जी ॻाल्हि कंदा ऐं रिसर्च कंदा शागिर्द, त उन्हनि वटि मवाद किथे आहे जंहिं ते हू रिसर्च कनि। हीउ उहो 9,000 जेके लिंक्स आहिनि, इहे उहो मवाद आहे जंहिं ते सॼी सिंध जा माण्हू उन ते रिसर्च करे सघनि था। इल्म ते, अदब ते, तारीख़ ते, शख़्सियतुनि ते, माग मकाननि ते, सिंध में हलंदड़ जदोजहद ते। इहा हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी हिस्ट्री पई ठहे। असां हर भुर चया न आहियूं जो पंहिंजूं निंडूं था फिटायूं, सुबुह जा 5 थियनि था, सुम्हूं था। मुंहिंजी घरवारी वीचारी बीमार आहे, उहा उथंदी आहे राति जो 3-4 दफ़ा, ॾिसंदी आहे अञा कमु करे थो, अञा कमु करे थो, अञा कमु पूरो न थियो आहे। वरी उथंदी कलाक अधु खां पोइ, वरी वञा वेठो आहे, मां बसि हाणे जल्दी थियण वारो आहे। त इहो हिकिड़ो धरती सां इश्क़ आहे, इहो कंहिंजे मथां अहसान कोन्हे। ऐं मां जॾहिं कमु करे फारिग थींदो आहे त मां तव्हांखे सची ॿुधायां थो त मां पाण खे एतिरो फ्रेश ऐं एतिरो हल्को महसूसु कंदो आहियां त मां हिकिड़ो तमामु अॼु जेको आहे सो मां हिकिड़ो वॾो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। अॼु मां हिकिड़ी पंहिंजी कमिटमेंट पूरी कई आहे पंहिंजी धरती सां। त इहे जेके सभु शयूं आहिनि, तव्हां असांजो साथ ॾियो। ऐं टीवी शुरू करण जो बि मक़सदु इहो आहे त अॼु हर को टीवी ॾिसे थो। असां चाहियूं था त 6 सालनि जे पोरे खां पोइ असां टीवी ते अचूं। ऐं टीवी वारो जेको मरहलो आहे उहो यासिर काज़ी ऐं सर्वे त ऐलान कयो त असां शुरू कयूं था, पर मुंहिंजो पंहिंजो जेको ज़ाती राय इहा हुई त उन ते असां सर्वे कयूं, दोस्तनि खे एतमाद में वठूं ऐं सभु जेकॾहिं गॾिजी करे इहा ज़िमेवारी खणनि त असां इन सभिनी में असां तव्हां सां गॾु आहियूं। त पोइ छाकाणि त इहो जेको प्रोजेक्ट आहे इहो महांगो प्रोजेक्ट आहे। इन जी साल जी जेका कास्ट आहे, पहिरें साल जी, उहा कास्ट आहे 30,000 पाउंड। 30,000 पाउंड मुंहिंजे हिसाब सां चङी ख़ासी रक़म आहे। इन ते जेकॾहिं सभु मुतफ़िक़ थियूं था त हथु विझूं। हाणे इन में असां साना वारनि सां बि ॻाल्हायो आहे, मुख़्तलिफ़ दोस्तनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। साना जे हिकिड़े दोस्त पाकिस्तानी, हुन असांखे 1,25,000 ॾिना आहिनि। हिते SDA जो हिकिड़ो दोस्त आहे, उन चयो त मुंहिंजो तव्हां नालो न खणिजो, छाकाणि त मां नेकी कंदो आहियां, उहो ज़रूरी न आहे मुंहिंजो नालो अचे। उन असांखे 1 लख रुपया पाकिस्तानी ॾिना आहिनि। ऐं हिकिड़ो अमेरिका में आहे अली नवाज़ मेमण साहब, उन असांखे $1,000 आहिनि, उहे असांखे हुन ॾिना आहिनि। त हीउ हिकिड़ो सिलसिलो हली पियो आहे। ऐं असां उते जेके पघारूं ॾियूं था ऐं जेको असां हिन वक़्तु ताईं ख़र्च कयो आहे उहो बहरहाल मां चाहींदुसि त मां तव्हांजे आॾो रखां। मां सिर्फ़ु तव्हांजी इंफॉर्मेशन जे लाइ रखां थो ऐं उन जे लाइ मां तव्हांखे मोट में इहो न चवंदुसि त मुंहिंजे पेश करण जो मक़सदु आहे त को तव्हां उन में का कंट्रीब्यूट कयो। मां तव्हांखे कंट्रीब्यूशन जे लाइ चवंदुसि त इहो तव्हां टीवी जे लाइ जेकॾहिं असां सां कंट्रीब्यूट कयो। इहो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे। इहो असां तव्हां सभिनी जे लाइ हिकिड़ो तारीख़ी तौरु हिकिड़ो किरदारु हूंदो असां सभिनी जो त असां UK जा जेके दोस्त आहियूं, UK जा जेके रहंदड़ आहियूं सिंधी, असां इहो सॼो कमु असां करे ॾेखारियो आहे। इहो मुंहिंजो ज़ाती कमु न आहे, इहो मां चाहियां थो त सभिनी जो गॾियल कमु हुजे। त इन हवाले सां त 6 सालनि जो असां हिसाब किताब जेकॾहिं कढूं त असांखे हिन वक़्तु ताईं 26,000 पाउंड कंट्रीब्यूशन मिलियो आहे ऐं जेको हिन वक़्तु ताईं ख़र्चु थियो आहे उहो 72,000 ख़र्चु थियो आहे। ऐं बाक़ी जेको उन में डिफरेंस आहे उहो असांजो पंहिंजी धरती जे लाइ हिकिड़ो नज़रानो आहे। जीअं मूं अॻाणो बि ॻाल्हि कई त कद बि कंब बि तोड़ण वारा थी तिखा, जे क़बूल थियो वई पाउ न त मणनि खे मोटा। असांजो बाक़ी जेको 45,000 पाउंड आहे 6 सालनि में,
इहो असांजो नज़रानो आहे पंहिंजी धरती पंहिंजे माण्हुनि जो असां जेको कयो आहे असांखे बहिराणो उन ते फ़ख़ुरु आहे इहा ॻाल्हि अञा महसूसु थी थिए त जेकॾहिं अञा घणो कुझु हुजे हा त या असां जॾहिं असां पंहिंजे रत जो आख़िरी फुड़ो पंहिंजी धरती लाइ जेको आहे सो क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं त पोइ पैसे जी कहिड़ी ॻाल्हि आहे पैसो त सेकेंडरी आहे मां चवंदो आहियां जंहिं माण्हू जा हथ सोन जा हुजनि उहो पैसे जे कट छो लॻे त असां तव्हां सभिनी खे अलाह सां इल्मु ऐं अकुलु ॾिनो आहे फार्म ॾिनो आहे त असां हरूभरू पैसे जे कट वञूं ऐं पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू ऐं सभिनीनि शयुनि खे विसारे वियूं त मां सम्झां थो त इहो को उन ते दोस्तनि खे सभिनी खे सोचणु घुरिजे ऐं इहो सॼो जेको सिलसिलो आहे टीवी जो मां इहो चाहींदुसि मुंहिंजी हिकिड़ी इहा बि तव्हां सभिनी जे ॾाढो तजवीज़ आहे त असां जॾहिं टीवी जो सिलसिलो शुरू कयूं था त उन में हिकिड़ी एडवाइज़री बोर्ड असां हिते ठाहियूं जीअं उन्हनि सभिनी खे इहा ख़बर पवे त टीवी जे लाइ केतिरा पैसा गॾु थिया आहिनि टीवी जो केतिरो ख़र्चु आहे ऐं इहे पैसा काॾे वञनि था छाकाणि त हीअ अमानतू कमु आहे असां चाहींदासीं त इहो अमानतू कमु एडवाइज़री बोर्ड जे थ्रू जेकॾहिं असां कयूं त को सुभाणे ईअं न चवंदो त अदाइनि खे अलाए घणा 5 लख मिलिया अलाए 50 लख मिलिया ऐं त खाई विया बसि मिड़ई टीवी जो हिकिड़ो ॾेखाव आहे इहो असां पाण ते बहितान खणण जे लाइ तयारु न आहियूं असां चाहींदासीं त सिंध सां इश्क कंदड़नि मां कुझु माण्हुनि जा जेके आहिनि से असां उन में बोर्ड में असां उनखे खणी अचूं ऐं उहे बोर्ड में टीवी जी पॉलिसी टीवी जो जेको तरीक़ेकार आहे ऐं उनजी आमदनी ऐं उनजे ख़र्चनि ते उन्हनि दोस्तनि जी उन्हनि जी नज़र हुजे मुंहिंजी ज़ाती पंहिंजी तजवीज़ इहा आहे हिकिड़ो ॿियो सुवाल बि अक्सर असां वटि थींदो रहंदो आहे त टीवी ते असां सियासत हलायूं था ऐं घणा माण्हू वरी असांखे थोरो ईअं अवॉइड कंदा आहिनि त यार असां ज़ाहिरी जेकॾहिं हिननि खे पैसो ॾींदासीं त पोइ असांखे त वरी कराची एयरपोर्ट ते बि त लहिणो आहे पोइ कीअं थींदो कमु इहो सो ॻाल्हि इहा आहे त सियासत असां नथा कयूं असां जीअं अख़बार हिकिड़ी मुकमिल अख़बार तॾहिं हूंदी आहे जॾहिं उनमें हर क़िस्म जूं ख़बरूं हूंदियूं आहिनि सियासी ख़बरूं हूंदियूं आहिनि अदबी ख़बरूं हूंदियूं आहिनि जदोजहद जूं ख़बरूं हूंदियूं आहिनि त टीवी बि रेडियो बि ईअं ई आहे त हू सभिनी शयुनि खे जाइ ॾिए थो ऐं सियासत त मां ईअं चवंदुसि त असांजो हुज़ूर साईं बि सियासत करे वियो असांजा नबी वली ओलिया जिन चाहियो त दुनिया में बराबरी अचे जिन चाहियो त दुनिया में सभु हिकु जहिड़ा ई सां रहनि दुनिया में ख़ुशहाली अचे माण्हुनि जो मान मर्तबो वधे त सियासत त असां उनखे था ॾिसूं असां हिन सियासत खे त नथा ॾिसूं जेका अॼु थिए पई इहा सियासत त न आहे इहो गंद आहे असां इन खे सियासत चई करे उन्हनि हस्तियुनि जी जेका आहे उहा घटिताई नथा करणु चाहियूं जेके हक़ीक़ी सियासत करे विया या जेका असां सियासत करणु चाहियूं था जेकॾहिं असां सियासत कयूं हा त मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां जॾहिं असां अवामी आवाज़ जे शुरूआती क्राइसिस में हुयासीं त असांजो हिकिड़ो तमामु सुठो दोस्त आहे जेको हाणे 22 ग्रेड में ऑफिसर रिटायर थियो आहे उन अची चयो त तव्हां ॾाढे क्राइसिस में आहियो मां तव्हांखे हुनजो हल कढी ॾियां तव्हांखे महीने में तव्हांजी बजट खां वधीक पैसा मिलंदा ऐं उन में तव्हांखे अञा बचत बि थींदी तव्हां हरूभरू परेशान थिया आहियो हुन असांखे दास्तान ॿुधाई चए तव्हां सेक्रेटरीट में इमदाद साहब प्रोग्राम रखे हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो CM सां मिले असां उनखे कुझु कागज़ ॾींदासीं उन्हनि ते सही कराए ॾे ऐं सेक्रेटरीट में मुख़्तलिफ़ सेक्रेटरियुनि वटि असांजा कम जेके थींदा रहंदा आहिनि उहे 2-4-5 हफ़्ते में कमु कनि असां तव्हांखे हर हफ़्ते 2-4-5 लख रुपया आसानी सां कंहिं इंजीनियर जी बदिली कराइणी आहे कंहिंजी पोस्टिंग कराइणी आहे हाणे जेकॾहिं एॾी वॾी अख़बार जो एडिटर चवंदो त अॻियां माण्हू बि चवंदा हीअ राज़ी हुजे त मिड़े असांजो ख़्यालु कंदो सुभाणे हुकूमत जे ख़िलाफ़ु का शइ न ईंदी इन खां पोइ अख़बार खे तालो ॾियूं बि छा कयूं जिते असां पंहिंजा ज़मीर विकिणूं ऐं माण्हुनि खे जेको आहे सो पोइ त हू असांखे इस्तेमालु कंदा चवंदा त हीअ न हलायो हीअ हलायो था तव्हां त असांजा पैसा था वठो ऐं ॿियो असांजे लाइ हिकिड़ो रिकॉर्ड ठहंदो त हीअ त करप्ट आहिनि हीअ त उहे साहिब जेके करप्शन कनि था असां पंहिंजे मथां इहो लेबल लॻाइण लाइ तयारु न आहियूं असां हिकिड़े मक़सद लाइ अख़बार कढी आहे जेकॾहिं हलाए सघियासीं त हलाईंदासीं जेकॾहिं न हलाए सघियासीं त इनखे तालो हणंदासीं असां पाण खे पंहिंजी धरती खे पंहिंजे असूल ऐं पंहिंजे प्रिंसिपल्स खे बदनाम न कंदासीं
त कुदरत वारे पोइ असांखे वरी रस्ता बि ठाहे ॾिना। जॾहिं असां पंहिंजो ईमान न विकियोसीं त कुदरत वारे असांखे वरी ॿिए तरफ़ खां उहे रस्ता बि ठाहे ॾिना। अॼु उहा अख़बार बि ज़िंदा आहे, सोप बि ज़िंदा आहे ऐं सिंध सुजाग बि ज़िंदा आहे ऐं उन जो चोथों जनम जेको आहे उहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन बि आहे। हाणे असां टीवी ॾे बि वञूं पिया। त ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी जेकॾहिं मक़सद सां जुड़ियल आहे त उहा ज़िंदगी आहे। मुंहिंजी नज़र में इहो मुंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे ऐं बाक़ी हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे। ऐं जेसि ताईं सियासत जो तालुक़ु आहे त सिंध में जेकॾहिं ज़्यादती थी थिए, कंहिं माण्हू खे बिना के ॾोह जे, बिना के सबब जे खणी करे अगवा कयो वञे थो, हीअ त धाड़ियल कंदा आहिनि। असांजे सिंध में या दुनिया में या सोमालिया में त पाणी जा जहाज़ बि अगवा थी था वञनि। जेकॾहिं सरकारी एजेंसियूं माण्हुनि खे खणी थियूं वञनि ऐं उहे माण्हू जॾहिं मोटी था अचनि त उहे ॿुधाइनि त था पर ऑफिशियल नथा ॿुधाइनि, छाकाणि त उन्हनि खे चयो थो वञे जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदव त पोइ तव्हां त न रहंदो पर तव्हांजी फैमिली बि न रहंदी। त इहा इन ते जेकॾहिं चओ त असां इहा सियासत था कयूं या ख़बर न हलायूं त इहा बि त कंहिंजी औलाद आहे। हीअ जेके नियाणियूं उन्हनि जी बाज़ियाबी लाइ जेके रोडनि ते लठियूं थियूं खाइनि, उहे वीचारियूं तंग दस्ती में हलनि थियूं, ॾींहुं तते जो जेको आहे सो एहतिजाज कनि थियूं। असां चऊं त न इहा सियासत आहे, इहा असांखे न हलाइणु खपे। मां सम्झां थो पोइ रेडियो खे बंदि करणु खपे। पोइ बाक़ी रेडियो मां असांखे छा हासिलु करिणो आहे, पैसा हासिलु करणा आहिनि। जॾहिं उहो बि मक़सदु न आहे त पोइ छाजे करे या सिंध सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं। त सिंध में 3 बैरेज ठहिया। हिकिड़ो बैरेज ठहियो अंग्रेज़नि जे दौर में सखर बैरेज, पोइ कोटड़ी बैरेज ठहियो गुलाम मोहम्मद बैरेज, पोइ गुडू बैरेज ठहियो। उन ते 75 लख ज़मीन जेका आहे आबाद थी। 75 लख ज़मीन मां 25 लख ज़मीन धारियुनि खे ॾेई छॾियूं। छा सिंध विकिणे जो माल आहे छा? या असां इहो तय कयूं त भले पाकिस्तान जे नाले में असां सिंध जा जेके आहिनि उहे सभु असां सां विकिणंदा वञूं? छा पाकिस्तान में असां इन जे करे शामिलु थिया हुआसीं छा त असां पंहिंजा घर नियाणियूं सभु इज़तूं सभु लुटाए छॾियूं? न, असां पाकिस्तान में 40 जी करारदाद मूजिबि शामिलु थिया हुआसीं ऐं बराबरी जी बुनियाद ते रहणु चाहियूं था। ऐं बराबरी जी बुनियाद ते हिन मुल्क में असां चाहियूं था त असांजो जियापो हुजणु खपे। पोइ जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं त पोइ चयो वञे त ही त पाकिस्तान जा मुखालिफ़ आहिनि। भाऊ कीअं मुखालिफ़ आहियूं? असां पाकिस्तान जो हिसो आहियूं। पाकिस्तान में रहंदे असां पंहिंजे शयुनि जी मालिकी चाहियूं था। असां पंहिंजे धरती जे वसीलनि जा मालिक आहियूं सदियुनि खां वठी। असां उन्हनि जी मालिकी चाहियूं था, पोइ असां गद्दार आहियूं। तव्हां सुभाणे असांजे घर ते अची कब्ज़ो कयो, चओ निकिरो बाबा, हीउ इस्लामी ऐं पाकिस्तानी घर आहे, तव्हां निकिरो हितां। हीअ सऊदी अरब में त वञो, उते त को धारियो वञे। या हिते धारियुनि जी लांड अची करे कब्ज़ो थी करे इस्लाम जे नाले में। छा भला इस्लाम ईअं चए थो छा? हीअ त इस्लाम खे बि बदनाम कनि था। इस्लाम ईअं नथो चवे। इस्लाम त बराबरी सेखारे थो, अदब एतिराम सेखारे थो। त ॻाल्हि इहा आहे त असां सियासत उहा कयूं था ऐं कंदासीं। जेकॾहिं तव्हां दोस्त चवंदो न कयो ऐं चवंदो त रेडियो बंदि कयो त मां बंदि करे छॾींदुसि, वञी सुख जी निंड को वञी सुम्हंदुसि। पर असां जेकॾहिं पंहिंजे थोरी नौकिरी, थोरी मिल्कियत ते कोर्टुनि में वञी विढ़ूं था, हीअ त सॼी धरती हेॾो सारो असांजो जेको माल मिल्कियत आहे असां सभिनी खे छॾे ॾियूं। छाकाणि त पाकिस्तान आहे, छाकाणि त इस्लाम आहे। न पाकिस्तान थो चवे ईअं, न इस्लाम थो चवे ईअं। ही उहे हुकुमरान आहिनि जेके पाकिस्तान जे नाले में, इस्लाम जे नाले में असांखे मुस्तक़िल ग़ुलाम रखणु चाहिनि था। असां अहिड़ी ग़ुलामी खां इनकार कयूं था। असां अहिड़ी ग़ुलामी न चाहींदासीं जंहिंमें असांजी इज़त, असांजूं मिल्कियतूं, असांजूं असमतूं महफ़ूज़ न हुजनि। तंहिंजे करे असांजी सियासत जेका आहे उहा इबादत वारी सियासत आहे। असां उन्हनि जा पैरोकार आहियूं जेके पंहिंजूं ज़िंदगियूं असूलनि ऐं मक़सद जे लाइ ॾेई विया। त मुंहिंजी तमामु डिघी ॻाल्हि थी वई आहे। शायदि मां तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त जेके दोस्त ॻाल्हाइणु अचनि उहे मुंहिंजी हिन सॼी जेका रिक्वेस्ट आहे इन ते ॻाल्हाइनि। ऐं एडवाइज़री कमेटी जे हवाले सां मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि। मुंहिंजी हिते हिकिड़ी भेण वेठी आहे, मूंखे उन जी धरती सां वफ़ा, धरती सां जेका उन जी हिकिड़ी मोहबत आहे, त इहा जेका उनजे अंदरि में तड़प आहे, त मां चाहियां थो त अदी असांजी अफ़साना भुरगड़ी आहे उन खे हिन एडवाइज़री बोर्ड में रखिजे ऐं उहा पंहिंजी मर्ज़ी सां हिन में कुझु माण्हू खणी अचे ऐं उन्हनि जे अॻियां मां जवाबदेह हूंदुसि। मां हर शइ उन्हनि जी ट्रांसपेरेंट थी करे उन्हनि जे हिसाब सां मां ख़र्चु कंदुसि ऐं उन जे हिसाब सां असां हलंदासीं। त इहो जेको आहे। ऐं आख़िर में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई त मुंहिंजे लाइ ख़ुशी जो बास आहे त अॼु हिन असांजी महफ़िल में
सिंध जो सपूत ऐं सिंध जो सचो पुटु अमीर बंबरो चेयरमैन सिंध नेशनल पार्टी बि शरीक आहे। इहो असांजे लाइ एज़ाज़ आहे त धरती जो पुटु जंहिंखे कुझु अरसो अॻे बि खणी गुम कयो वियो हो ऐं काफ़ी अरसो रखण खां पोइ तमामु वॾे प्रेशर खां पोइ उनखे आज़ादु कयो वियो ऐं उहो बि हिन असांजी हिन अॼोकी महफ़िल में शामिलु आहे। मां उन खे बि आज्ञा कयां थो ऐं पंहिंजे लाइ इहा बास इज़त सम्झां थो त हू असांजी हिन कचहरी में शरीक थियो आहे। त मुंहिंजो इहे चंद गुज़ारिशूं आहिनि। मां चाहींदुसि त हिन मिशन खे तव्हां पंहिंजो मिशन करे सम्झो। जेकॾहिं सम्झो था त हीउ मां कमु जेको आहे उहो मां को चङो कयां थो त ठीकु, न त मां बि 71 साल पूरा कया आहिनि, पोइ मूंखे बि मोकल ॾियो त मां बि का सुठी लाइब्रेरी खोले वञी पढ़ाई कयां ऐं दुनिया खां लातालुक़ थी करे कयां। पोइ शायदि पोइ ईअं मां न करे सघां ऐं शायदि मां जल्दी मरी वञा। मुंहिंजो जियापो इहो ई आहे जंहिंसां मां हलंदो रहां थो। त मुंहिंजो जियापो तव्हां सभिनी जो जियापो इन में आहे त पंहिंजी धरती सां पंहिंजे माण्हुनि सां सचा रहूं ऐं हिन दुनिया में जॾहिं असां हीअ छॾियऊं ही दुनिया त ओतिरो कुझु छॾे वञूं जो सुभाणे असांखे को यादि त करे चङनि लफ़्ज़नि सां त वाक़ई ही इंसान हुया जेको कुझु करे विया। आख़िर में मां तव्हां सभिनी जो थोराईंदो आहियां। टीवी लाइ मूं जेको चयो त उन में मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाइण रहिजी वियुसि त असांजो मक़सदु इहो आहे त असां हिकिड़ा मूं 40-45 साल उते सहाफ़त कई आहे। सिंध में हिकिड़ा प्रेशर ग्रुप असां उते मैनेज कयूं था जेके उते एजुकेशन ते हेल्थ ते ऐं इन खां सवाइ जेके ॿिया सिंध जा इशू आहिनि उन्हनि ते असां प्रेशर ग्रुप डेवलप कयूं जंहिंमें उस्ताद वकील ऐं उतां जा मुक़ामी माण्हू आहिनि जेके बंदि पियल स्कूलनि ते वर्क कंदा आहिनि। असां उन्हनि खे सपोर्ट कयूं। स्कूलनि जी बजट आहे, तालीम जी बजट आहे, इहा उन्हनि जी पंहिंजी का ज़ाती त न आहे। छो असां उन्हनि खे खाइणु छॾियऊं? उहे खाइनि तॾहिं था जॾहिं असां पाण जेके आहिनि से कुझु करण लाइ तयारु न आहियूं या सुता पिया आहियूं। त असां अहिड़ा जेकॾहिं प्रेशर ग्रुप डेवलप कयूं ऐं उहो करे वेंदासीं इनशाअल्लाह त असां टीवी जे हवाले सां चङो ख़ासो कमु करे सघूं था। इहा ई टीवी जेकॾहिं यूट्यूब सां लिंक थींदी त असां इन आम टीवी ते बि इनखे 24 कलाक ॾिसी सघूं था। त बहरहाल इहो सॼो कमु खणिबो पंहिंजे हथ में ऐं उन में तव्हां सभिनी दोस्तनि जे सहकार जी ज़रूरत आहे ऐं मूंखे उमेदु आहे त असां बहरहाल इन कम में बाक़ाइदे कामयाबु थींदासीं ऐं सहकार मिलंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। तव्हां सभई सुठा इंसान आहियो, सभई धरती जा सचा आशिक़ आहियो ऐं मूंखे ख़ुशूसन जॾहिं मां यूके आयो हुउसि त ॾाढो अकेला बि मुल्क, पर हिते जेको माण्हुनि मूंखे मोहबत ॾिनी, कुर्ब ॾिनो, दिलि में जायूं ॾिनियूं, बहरहाल मां ॾाढो ख़ुशि नसीबु आहियां जो मूंखे मोहबत करण वारा माण्हू मिलिया। मां वरी बि तव्हां सभिनी जो थोराईंदो आहियां जो तव्हां हिन मुंहिंजे प्रोग्राम में आया आहियो ऐं तव्हां असांजी हिन महफ़िल खे रौनक बख़्शी आहे। सदाईं ख़ुशि ऐं आबाद हुजो। जीए सिंध। तूं माण्हू मारे मुर्की थो, तूं माण्हू मारे मुर्की थो, मां लुड़क लहू जा लाड़िया थो। तूं लाशनि ते थो गंद कढी, मां लुड़क लहू जा लाया थो। पोइ आज़ादीअ जो दर्स ॾेई मां कोल अगूणो पाड़िया थो। मां सूर्य ते सच चई ॾिस अंदरि तुंहिंजो साड़िया थो। ही हो भाउ इमदाद ॿुधो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी
वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।